अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उहो ई आहे जे अव्हां खे हिक जान यानी आदम मां पैदा कयो ऐं उन मां ई संदस जोड़ यानी घरवारी पैदा कयाई त जीअं इंसान उन मां सुकून ऐं राहत हासिल करे। पोइ जे मर्द औरत खे ढकियो यानी उन सां सोहबत कई त औरत खे हल्को पेट थिए थो यानी हमल थिए थो। पोइ औरत उन सां घुमंदी फिरंदी रहे थी ऐं जॾहिं हमल जो आखिरी वक्त अचे थो त गोरी थिए थी त ॿई मर्द ऐं औरत पंहिंजे पालणहार खां दुआ घुरनि था जेको बिन्ही जो रब आहे त ए असांजा रब जेकरे तो असां के सही सालिम ऐं सालिह औलाद अता फरमायो त असी जरूर शुक्रगुजारन मां थींदासी। पोइ जॾहिं अल्लाह उन्हनि खे हिकु तंदुरुस्त ॿार अता फरमाए थो त मर्द ऐं औरत ॿई उन जे कयल इनायत में अल्लाह सां ॿिया भाईवार करण लॻनि था। हालांकि अल्लाह त उन्हनि खां जिन खे उहे मुशरिक साण शरीक कनि था तिन खां घणो मथां ही यानी बुलंद बला बरतर ऐं वॾी शान वारो आहे। छा उहे मुशरिक अल्लाह सां अहिड़नि खे शरीक कनि था जेके का बि शइ ख़लकी नथा सघनि ऐं हू खुद पाण ख़लकिया या पैदा कया वञनि था ऐं उन्हनि जा हथरादू महबूद न कि संदन यानी मुशरिकनि जी मदद करे सघनि था ऐं न ई वरी खुद पंहिंजी मदद करे सघनि था। ऐं जेकरे तव्हां उन्हनि खे हिदायत जी तरफ़ सिधी राह ॾांहुं सॾींदो त उहे तव्हांजी पैरवी हरगिज़ न कंदा ऐं अव्हां उन्हनि खे सॼो या चुप रहो तव्हां लाइ बराबर आहे। ए इंसानो वाकई तव्हां अल्लाह खे छॾे जिन खे पुकारियो था से बि तव्हां जहिड़ा बाना ऐं मोहताज आहिनि। पोइ अव्हां भले उन्हनि खे सॾियो यानी उन्हनि खां दुआ घुरो ऐं ॾिसो त पोइ उहे अव्हां खे का वरंदी बि ॾीन था जेकॾहिं अव्हां सचा आहियो। ए मुशरिको जिन बुतनि खे अवी पुॼो था छा उन्हनि खे पेर आहिनि जिन सां हू घुमनि या उन्हनि खे हथ आहिनि जिन सां खणी हू कुझु पकड़नि या झलीनि या उन्हनि खे अखियूं आहिनि जिन सां खणी हू ॾिसनि या उन्हनि खे कन आहिनि जिन सां हू कुझु ॿुधनि। ऐं जेकॾहिं अञा बि अव्हां खे उन्हनि जी बेवसीअ ते यकीन न आहे त पोइ खेनि आछ कर ऐं चओ त सॾे वठो पंहिंजे बणायल शरीकनि खे ऐं पोइ तव्हां सभु गॾिजी मुंहिंजे खिलाफ़ जेके रिथूं अटकलूं या तदबीरूं या कारवायूं करणियूं अथव से कयो ऐं मूंखे का बि मोहलत न ॾियो। मूंखे त पंहिंजे परवरदिगार ते यकीन आहे ऐं बेशक मुंहिंजो भरझलो यानी हामी ऐं मददगार उहो अल्लाह ही आहे जंहिं ही किताब नाज़िल कयो आहे ऐं उहो ई नेकोकारनि जो वली यानी वारिस ऐं वाहिरो हूंदो आहे। ऐं अवी अल्लाह खे छॾे जिन खे पुकारियो था तिन खे न उहा ताक़त आहे जो हू अव्हां जी मदद करे सघनि ऐं न वरी का पंहिंजी मदद करे सघनि था। ऐं जेकॾहिं तव्हां उन्हनि काफ़रनि ऐं बुत परस्तनि खे हिदायत ॾांहुं सॼो त कोन ॿुधंदा ऐं ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि खे ॾिसंदे त ॼण उहे तोखे ॾिसी या तके रहिया आहिनि पर हक़ीक़त में उहे कोन था ॾिसनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरगुज़र करण जी राह इख्तियार कर ऐं चङनि कमनि जो हुकुम कर ऐं जाहिलनि खां मुंहुं मोड़। ऐं जेकॾहिं शैतान जी तरफ़ खां तोखे को वसवसो भड़काए यानी उकसाए त अल्लाह खां उन जी पनाह घुर बेशक वो सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। बेशक मुत्तकीन यानी परहेज़गारनि खे जॾहिं बि शैतान जी तरफ़ खां को ख्याल या वसवसो छिए थो त वो अल्लाह खे यादि कनि था यानी होशियार ऐं ख़बरदार थी वञनि था। उन्हीअ वक़्त संदन अखियूं खुली पवनि थियूं ऐं हू बर वक़्त अल्लाह जे अता कयल बसीरत सां ॾिसी वठनि था त सही रस्तो कहिड़ो आहे। ऐं उन्हनि शैताननि जा भाइर उन्हनि काफ़रनि खे गुमराहीअ जी तरफ़ गहलींदा यानी धकींदा आहिनि ऐं उन में हू न घटाईंदा आहिनि यानी का कसर न छॾींदा आहिनि। ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वही अचण में कॾहिं देर थींदी आहे ऐं तूं वटनि का आयत या निशानी न आणींदो आहीं त चवंदा आहिनि त तूं छो नथो खणी पंहिंजे तरफ़ खां बणाई या ठाहीं यानी आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे जो क़ुरान लहण तो ते बंदि थी वियो आहे ऐं पाण छो नथो खणी ठाहीं। खेनि चयो त मां त सिर्फ़ उन जी पैरवी करियां थो जेको मुंहिंजे रब तरफ़ां मूं ते वही नाज़िल थिए थो ऐं ही क़ुरान तव्हांजे रब जी तरफ़ खां रोशन दलील ऐं ईमान आणंदड़ क़ौम लाइ हिदायत ऐं रहमत आहे। ऐं जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे त उहो कन ॾेई ॿुधो ऐं ख़ामोश रहंदा करियो त मन अव्हां ते बाज कई वञे।
ऐं ए ॿुधंदड़, ए अल्लाह जा बाना, पंहिंजे रब खे पंहिंजे जीअ यानी दिली दिल में आजिज़ी इनकिसारी ऐं खौफ़ सां बिना के वॾे आवाज़ जे यानी होरिया पसत ऐं झीणे आवाज़ सां सुबुह ऐं सांझे यादि कंदा रह। ग़ाफ़िलन मां न थीज, बेशक जेके मलाइक तुंहिंजे रब वटि आहिनि से संदसि इबादत खां तकबर नथा कनि ऐं संदसि ई पाकाई बयान कनि था ऐं उनखे ई सजदो कनि था। हीअ आयत सजदे वारी आहे, इन लाइ तव्हां पंहिंजो सजदो अदा कयो।